अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे चऊं था भली कार। पंहिंजे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते 28वीं आइनी तरमीम जे हवाले सां जेके कोशिशूं थियनि पियूं हुकूमत सां सलाड़ियल जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि उहे हाणे आहिस्ते आहिस्ते इन ॻाल्हि जी तस्दीक कनि पिया त 28वीं तरमीम जे हवाले सां जेके तयारियूं आहिनि उहे हलंदड़ आहिनि। जीअं पाण ज़िक्र कयूं राणा सनावला साहब जो, त उहे बिल्कुलु चवनि पिया त बल्दियाती इदारनि जो मसइलो आहे, NFC अवार्ड जो मसइलो आहे, उन सां गॾोगॾु पॉपुलेशन जो एजुकेशन जे हवाले सां हिकु जहिड़ो निसाब लागू करणो हुजे या सिहत जा जेके मामला हुजनि, इहे जेके खाता आहिनि राणा सनावला साहब जो इहो चवणु आहे त इहे वफ़ाक़ वटि हुजणु खपनि। ऐं उन सिलसिले में मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्ता बि कया पिया वञनि ऐं वज़ीर आज़म साहब जेका सदर साहब सां मुलाक़ात कई हुई उन हवाले सां बि इहो ॿुधाए पियो न त उनजी जेका मुख्य एजेंडा हुई उहा 28वीं तरमीम हुई। बहरहाल अञा ताईं आगाह न पियो कयो वञे ऑफिशियली तौर ते मीडिया खे। पाण ॾिठोसीं त 26वीं आइनी तरमीम जॾहिं आई पई उन दौरान बि मीडिया ते बार बार उनजो बहस थिए पियो त हुकूमत मुकमल तौर ते उन जी तरदीद कंदी पई आई। पोइ असांखे ॾिठोसीं त कुझु ई हफ़्तनि खां पोइ जेका आहे सो आहे अक्टूबर में 26वीं तरमीम आंदी वई ऐं 24 कलाकनि जे अंदरि अंदरि सुबुह जो 5 वॻे उहा जेका आइनी तरमीम हुई उहा मंज़ूर बि कराई वई। सो पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जा जेके तमाशा खणी चऊं त उहे पहिरियां बि थींदा रहिया आहिनि, जिन खे नज़र में रखंदे असीं इहो चई सघूं था त 28वीं तरमीम जे हवाले सां बि ॻुझगो में घणा मामला जेके आहिनि सही या त उहे तइ थी विया हूंदा या उन्हनि खे तइ करण जी कोशिशि कई वेंदी हूंदी। बहरहाल इन समूरे अमल में जीअं पाण बार बार ज़िक्र कयूं था त मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे या जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़लुर रहमान साहब जी पार्टी, उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ हूंदो, छा उहे इन 28वीं तरमीम जी हिमायत कंदा या न, उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तजिया निगार आहिनि, एंकर पर्सन आहिनि शहनीला अमार साहिबा, उहे हींअर सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। शहनीला अमार साहिबा, बहुत शुक्रिया, आपने हमारे लिए वक्त निकाला। आपसे जानना चाहेंगे, मुसलसल ये खबरें आ रही हैं, टॉक शोज़ भी हो रहे हैं, मीडिया पर बहुत ज़्यादा बहस हो रहा है इसमें और लोगों में भी बातचीत हो रही है, 28वीं जो आइनी तरमीम है उसके जो चर्चे हैं, क्या ख्याल है या क्या इन्फॉर्मेशन है, हम अगर सीधा आपसे पूछें 28वीं आइनी तरमीम के हवाले से क्या कुछ हो रहा है, कब ये तरमीम आएगी आपके ख्याल में और इसके अहम नुकात क्या हो सकते हैं? बहुत शुक्रिया। बात यह है कि अभी तक इस तरमीम की हदोहाल किसी के ऊपर वाज़ेह नहीं है। बड़ी इसको लेके बहुत सी चहमगोइयाँ हो रही हैं और हर कोई अपने अपने तज़िये दे रहे हैं और जाहिर है इसमें हुकूमत को तरमीम के लिए 2/3 अक्सरियत चाहिए होती है और पीपल्स पार्टी की हमायत तो चाहिए उनको। तो अभी तक पीपल्स पार्टी ये कह रही है कि हमारे साथ हुकूमत ने राब्ता ही नहीं किया इस 28वीं तरमीम के लिए, तो जब राब्ता करेगी तो तब हम देखेंगे। तो इसका मतलब ये कि अभी जब हुकूमती वुज़रा इस पे बात करना शुरू हो गए हैं तो इसका मतलब कुछ ना कहीं कोई प्लानिंग चल रही है कि इस तरमीम को लेके आना है, क्योंकि जाहिर है जो 26वीं आइनी तरमीम थी या 27वीं आइनी तरमीम थी, सब में कुछ ना कुछ इबाम छोड़े गए हुए थे। हो सकता है कि 28वीं आइनी तरमीम के जरिए उन सारे इबाम को दूर किया जाए। जो 2-3 चीजें सामने आ रही हैं उनमें तो एक ये कि वो जो कह रहे हैं कि वोटर की उम्र जो है वो 25 साल कर दी जाएगी, जो कि मेरे ख्याल में कोई अच्छा अक्लमंदाना दानिशमंदाना फैसला नहीं होगा। पूरी दुनिया के अंदर डेमोक्रेसी में अगर हम देखें तो 18 साल की उम्र जो है वो कर दी गई है, क्योंकि उसमें बच्चा बालिग हो जाता है और वो अपने फैसले खुद कर सकता है। पूरी दुनिया में ये डेमोक्रेसी के अंदर ये चीज राइज है। अगर इस बुनियाद के ऊपर ये फैसला किया जा रहा है कि जी 18 से 25 साल की उम्र के दरमियान जो बच्चे हैं वो इमरान खान के ज्यादा वोटर हैं और उसको वोट ज्यादा मिल जाएगा, कोई प्रॉब्लम होगा, तो ये अंदेशे आपको अपने सामने नहीं रखने चाहिए। अगर आप अच्छी गवर्नेंस करेंगे, अगर आपको अवाम को रिलीफ दे रहे होंगे तो फिर वोटर खुद ब खुद आपकी तरफ अट्रैक्ट होगा। बयानियां बनाएं, अच्छी गवर्नेंस करें, अवाम को रिलीफ दें, तो आपको जरूरत नहीं पड़ेगी कि आपको ऐसी कोई तरमीम करनी पड़े। बहरहाल ये एक राना सनाउल्लाह की तरफ से ये बात अभी सामने आई थी। अगर तरमीम में ये चीज आती है, दूसरी पार्टियां इसके ऊपर कैसे रिएक्ट करेंगी वो देखा जाएगा। दूसरी बात जो बहुत ज्यादा की जा रही है वो नए सूबे बनाने के लिए, मेरे ख्याल में ये प्रैक्टिकल नहीं है ये चीजें कि आप इतने ज्यादा सूबे बना दें। आप जब सूबे बनाएंगे, उनकी असेंबलियां बनेंगी, ऑफिस बनेंगे, आपके उतने ही ज्यादा खर्चे बनेंगे। क्या वफाक अभी मुतहम्मिल है इस क्राइसिस में, जबकि ईरान और अमेरिका की जंग की वजह से आपके पेट्रोल कहाँ चला गया है। IMF इस वक्त कह रहा है कि आपकी महंगाई की शरह 12% के ऊपर जाएगी, मजीद नए टैक्स लगाए जा रहे हैं। तो आप इतने ज्यादा सूबे कैसे बनाएंगे, उसको कैसे चलाएंगे? अगर आपको लग रहा है कि गवर्नेंस नहीं हो रही, सूबे आपके बहुत ज्यादा बड़े हैं और उनमें प्रॉब्लम हो रहा है, तो आप बल्दियाती इदारों को स्ट्रॉन्ग करें ना। आप इख्तियारात को नीचे के लेवल पे लेके जाएं। जब आपने सारे इख्तियारात मुर्तकिज कर दिए हैं वजीर आला के पास, तो फिर प्रॉब्लम होते हैं।
कुछ लोग ये कह रहे हैं कि जी इंतजामी यूनिट बना दिए जाएंगे, जैसे 38 डिविजन्स हैं पाकिस्तान की, तो उनके इंतजामी यूनिट बना दिए जाएंगे, लेकिन वहां पे भी फिर उसका क्या तरीकाकार होगा वो भी सारा आपको वजह करना पड़ेगा। तो ऐसा लगता है जैसे पूरा आईन ही नया लिख दिया जाएगा। अगर सूबों की तरफ जाना है तो वो तो आपको पता है कि सूबाई जो असेंबलियां हैं उनको 2/3 मेजोरिटी उनकी आपको चाहिए। तो क्या केपी की करेगा, क्या पीपल्स पार्टी करेगी? एक पंजाब में ही है ना इनकी हुकूमत, तो बाकी सूबों के अंदर क्या होगा? तो मेरे ख्याल में बहुत सी चीजें हैं 28वीं तरमीम के अंदर जो डिस्कस होंगी, जब वो सामने आएंगी उनके हदोहाल वाजे होंगे, किस हद तक पीपल्स पार्टी साथ देती है, ये सब कुछ होगा तो उसके बाद ही कुछ तरमीम की तरफ जाया जा सकेगा। तो बिल्कुल आप वजह फरमा रही हैं। ये जो सारे मामलात हम देख रहे हैं, एक तरफ तो इंटरनेशनल लेवल पर जो सूरत हाल है, मुल्क के अंदर हमने देखा कि पीटीआई के जो सूरत हाल बनी उनके हवाले से, तो अब पीपल्स पार्टी हो गई, मौलाना फजल रहमान साहब हो गए, तो इस तरह की तरमीम ला के आप नहीं समझती कि मुल्क में और क्यास की जो सूरत हाल है, अफरा तफरी की सूरत हाल है, वो पैदा करने की कोशिश की जा रही है? देखिए, अफरा तफरी की और क्योस की सूरत हाल तो नहीं पैदा होगी अगर मौलाना फजल रहमान और बिलावल साथ देंगे। अगर वो साथ नहीं देंगे तो जाहिर तरमीम नहीं होगी। लेकिन अगर जो नवाज लीग है उसका सारा वोट बैंक तो पंजाब के अंदर है, अगर वो खुद भी सूबों को उसको डिवाइड कर देती है और बाकी अपने नहीं डिवाइड करते तो वो तो अपना सारा वोट बैंक बिखेर देंगे ना। हो सकता है कि कुछ सूबों के अंदर पीपल्स पार्टी आ जाए, किसी में पीटीआई की हुकूमत आ जाए, तो इनको फिर वफाक में भी प्रॉब्लम हो सकता है अगर वफाक में इनकी हुकूमत आएगी। एक जो चीज थी ना वो ये थी कि 18वीं तरमीम को लेके कुछ प्रॉब्लम्स हो रहे थे। वो ये था कि जी वफाक कमजोर हो रहा है, सेहत और जो एजुकेशन का जो डिपार्टमेंट है ये कॉम्प्रोमाइज हो रहे हैं, इसको वफाक की तरफ वापस आना चाहिए, वफाक में इसके ऊपर इन्वेस्टमेंट ज्यादा करे। सूबे जो है, जैसे उनको होता है कि केपीके को हम बजट बहुत ज्यादा देते हैं, 13 साल से वहां पे हुकूमत है, लेकिन वो बजट जो है एनएफसी के तहत जो उनको बजट मिल रहा है वो वहां पे उतना लगा भी नहीं रहे हैं और खुद से रेवेन्यू जनरेट भी नहीं कर रहे हैं। तो ये कुछ ऐसी चीजें हैं जिसकी वजह से वफाक तो आप समझिए कि अगर एक सूबा परफॉर्म नहीं कर रहा या दो नहीं कर रहे तो जो दो कर रहे हैं उनको भी उसकी सजा दी जाए। मिसाल के तौर पर हम अगर सिंध में देखें तो सबसे बड़ा जो काम गिनवाया भी जाता है पीपल्स पार्टी की तरफ से वो हेल्थ के हवाले से है। जितने एनआईसीवीडी हो गया, गेम्स हो गया, एसआईयूटी हो गया, बड़े बड़े इदारे हैं जो सिंध में काम कर रहे हैं, तो उसको भी ये सजा दी जाए कि भाई केपी परफॉर्म नहीं कर रहा इसलिए हेल्थ डिपार्टमेंट हमें वापस दो। हाँ, देखें यही बात है ना कि जब आप मिलके बैठेंगे और अपने इत्तेहादियों से बात करेंगे तो जो उनकी रिजर्वेशन है उनको एड्रेस तो किया जाएगा ना। हवा में तो कुछ भी नहीं होगा। इस तरह तो पंजाब भी अब कह रहा है कि हम हेल्थ में बहुत काम कर रहे हैं, वहां पे नए हॉस्पिटल्स बने हैं, वो जो व्हीकल वो आपके एम्बुलेंस सर्विसेज, वहाँ एयर एम्बुलेंस सर्विस आई है, फिर घरों में मेडिसिन जो उनको प्रोवाइड की जा रही, फिर एजुकेशन के ऊपर बहुत काम हो रहा है, जो सरकारी स्कूलों उनको प्राइवेटाइज किया जा रहा है, फिर वो जो जनूबी पंजाब है वहां पे बच्चों को फूड प्रोवाइड किया जा रहा है, तो वो भी तो कह रहे हैं हम बहुत काम कर रहे हैं। तो अगर वो काम कर रहे होंगे, सिंध कहेगा हम हेल्थ पे बहुत काम करें, फिर आपके पास बलूचिस्तान और आपके पास केपी के बच जाता है। और ज्यादा प्रॉब्लम ये है कि केपी के अंदर ये है कि सिक्योरिटी के भी बहुत ज्यादा प्रॉब्लम है ना। जब पुलिस जो है वो भी सूबाई उसमें आ जाता है, हुकूमत के अंडर आ जाता है, और जब उसको वफाक की तरफ से कोई दी जाती है, सहूलत दी जाती है, तो वो इनकार कर देते हैं। और उसके अलावा वो अपनी पुलिस को इक्विप नहीं कर रहे। सबसे ज्यादा वहां पे दहशतगर्दी हो रही है, बलूचिस्तान के अंदर ये हालात है। तो आपको उनकी जो वीकनेस है उनको एड्रेस करना चाहिए, उनके साथ मिल बैठना चाहिए, बजाय इसके कि जो सूबे काम करें उनको सजा दें। आपकी बात बिल्कुल ठीक है, लेकिन कुछ इशू तो हैं कि जिनको सॉर्ट आउट तो करना होगा। आप ऐसे उनको भी नहीं छोड़ सकते, क्योंकि फिर वो जो सूबे हैं वहां पे फिर सूबाइयत का बहुत ज्यादा प्रचार करके उन सूबों के अंदर ब्रेन वॉशिंग की जाती है कि जी ये तो वफाक की तरफ से ज्यादती हो रही है, जबकि हो ज्यादती वो उसी सूबाई हुकूमत की तरफ से रही होती है। तो इस चीज को भी देखते हुए शायद वो कह रहे हैं कि हम इंतजामी यूनिट जब बना देंगे तो उसकी वजह से जब इख्तियारात निचली लेवल के ऊपर आएंगे तो और एक ही पार्टी के पास सारी हुकूमत नहीं रहेगी, तो शायद प्रॉब्लम जो है वो सॉल्व कर दी जाए। लेकिन इसके अंदर भी बहुत से प्रॉब्लम हो जाएंगे। तो मेरा तो अपना ये ख्याल है कि जो बलदियाती इदारे हैं आप उनको स्ट्रॉन्ग करें, निचले लेवल पे इख्तियारात दें, और क्योंकि काम नहीं है वजीर आला का कि वो देखे किस जगह पे सड़क टूटी हुई है, किसकी सड़क बननी है, कौन सी गली पक्की है, कौन सी गली को आपने और वो अगर हम देखें तो इतने लंबे अरसे से पंजाब जो गवर्नेंस की ऐसी वहां पर तो वो निज़ाम लाना ही नहीं चाह रहे या उस पर कोई काम ही नहीं हो रहा। सिंध में तो हम देखते हैं तो उस पर भी तो काम चल रहा है, कई अरसे से यहाँ मेयर भी काम कर रहे हैं, डिप्टी मेयर
सारा सिस्टम सिंध में तो ऑपरेट कर रहा है बल्दियाती इदारों का। बिल्कुल बिल्कुल पंजाब देखें, पंजाब अगर नहीं कर रहा उसको करना चाहिए। केपीके ने किया, लेकिन उन्होंने भी इख्तियारात नहीं दिए, उन्होंने भी फंड्स नहीं दिए। ये इशू भी हैं। अगर आप इलेक्शन करवा देते हैं, वहां पे इदारे कायम कर देते, तो उसके बाद आप उनको फंड्स नहीं दे रहे। तो पिछले दिनों बल्दियाती जो नुमाइंदे थे उन्होंने एहतजाज कर रहे थे वो वजीर आला के खिलाफ। तो हमारे यहाँ पे सिस्टम में कमजोरियां बहुत हैं, और हम यहाँ पे पावर जो है ना उसको तकसीम नहीं करना चाहते, जिसकी वजह से भी इशू जो है वो आ रहे होते हैं गवर्नेंस के अंदर। और दूसरी बात है कि हम अगर निचले लेवल पे इख्तियारात देंगे तो हम नई लीडरशिप भी सामने लेके आएंगे। अभी जो हमारा नौजवान तबका है वो क्यों मायूस होता है हमारी सिलेक्शन के प्रोसेस से? वो कहते हैं कि हम वही देख रहे हैं कि उसका बाप आ गया, फिर उसका आगे बेटा आ गया, उसके बेटा आ गया, हम नई क़यादत सामने नहीं आती। तो जब हम ग्रास रूट लेवल के ऊपर इख्तियारात देंगे तो हमारे सामने नई क़यादत भी उभर के आएगी, जिसको तजर्बा होगा कि पहले उसने छोटे लेवल के ऊपर काउंसलर लेवल पे काम किया होगा, फिर वो ऊपर मेयर लेवल के ऊपर आएगा, फिर वो एमपीए बनेगा, तो उसको पता होगा कि मैंने अपने हल्के के लिए काम कैसे करना है, मैंने गवर्नेंस कैसे करनी है। लेकिन जब इन प्रोसेस से कोई गुजर के नहीं आता, बाप दादा के नाम के ऊपर जब वो एमपी एमएनए बनता है तो वो अपने हल्के के साथ उसका कनेक्टेड नहीं रहता, जिसकी वजह से उसका हल्के से ताल्लुक नहीं रहता, और हमारी यूथ उसकी वजह से फिर इस सिस्टम से मायूस होती जाती है। अगर आप हमारे मुल्क की यूथ से बात करें तो उनको इस मुल्क से मोहब्बत बहुत है, लेकिन वो सिस्टम से परेशान होते हैं। उनको मेरिट जो यहाँ पे फॉलो नहीं किया जाता वो उससे परेशान होते। तो जब आपने अपनी यूथ को 25 साल उम्र करने से कुछ नहीं होगा, आपने अगर अपनी यूथ को अपने साथ एंगेज करना है तो आपको अपने सिस्टम को ठीक करना होगा, सिस्टम के अंदर मेरिट लेके आना होगा, इख्तियारात को जो है उसकी तकसीम करनी होगी, तो खुद बहुत आपकी यूथ आपके साथ एंगेज हो। बिल्कुल 100% आप वजह फरमा रही हैं। और यूथ की नुमाइंदगी के हवाले से हम देखें तो स्टूडेंट यूनियन जो होती हैं मुख्तलिफ इदारों में, या जैसे बल्दियाती निज़ाम आपने कहा कि वहाँ पर काउंसलर लेवल तक, तो ये एक नर्सरी का किरदार अदा करती हैं, लेकिन हमारे यहाँ उस पर भी बैन किया जाता है। तो फिर आगे चल के नो डाउट आप वजह फरमा रही हैं कि फिर मसाइल भी होते हैं। और अब अगर ये इस तरह का डिसीजन होता है वोटर की एज के हवाले से, तो मैं देख रहा था कि 5 से 6 मिलियन से ज्यादा लोग हैं जो 18 साल की एज के हैं, और इलेक्शन तक इनकी तादाद और ज्यादा बढ़ जाएगी। तो आप उनको वोट के हक से महरूम करेंगे, तो क्या आपको लगता है कि ये फैसला कबूल किया जाएगा? मेरा नहीं ख्याल कि ये फैसला जो है इसको कबूल किया जाएगा, उसके ऊपर काफी रिएक्शन आएगा। और मेरा ख्याल में कि हुकूमत की सेंसिबिलिटी यही है कि वो इस फैसले की तरफ ना जाए, क्योंकि इससे एक तो उनके वोटर जो उनका अपना वोटर है उस पर भी एक नेगेटिव इम्पैक्ट पड़ेगा, क्योंकि सारा वोटर जो 18 साल से ऊपर वाला वो इमरान खान का नहीं है, वो बिलावल भुट्टो के साथ भी है, वो नवाज लीग के साथ भी है, मरियम नवाज का काम देखते हुए उसके साथ भी है, बिलावल भुट्टो आज जो इतने एक्टिव हुए में है यूथ उसके साथ भी है, और वो सब कुछ देख रही होती है। तो आप अपनी यूथ को इतना कम अकल मत समझें कि वो किसी ऐसे नैरेटिव के पीछे चले जाएंगे जो गलत बयानी के ऊपर मौजूद होगा। वो भी समझदार हैं, आजकल इंटरनेट का दौर है। ये ठीक है कि फेक प्रोपेगेंडा बहुत ज्यादा होता है, सोशल मीडिया के जरिए प्रोपेगेंडा बहुत फैलाया जाता है, लेकिन आप ये मत कहें कि वो मिलियंस आबादी उस फेक प्रोपेगेंडा के ऊपर जो है वो को मानना शुरू कर देती है। तो ये इस फैसले की तरफ आप मत जाएं, उसकी बजाय आप यूथ को एंगेज करें, यूथ को अच्छी एजुकेशन दें, यूथ के लिए अपॉर्चुनिटीज निकालें, जॉब प्रोवाइड करें, सिस्टम को बेहतर करें, तो यूथ को खुद समझ आ जाएगी कि कौन बेहतर काम कर सकता है। इतने ज्यादा लोग को आप वोटर लिस्ट से मत निकाल दे, और ये निकालने के बाद आपका जो वोटर है वो समझेगा कि आप खौफजदा हैं, और जब आप खौफजदा हो के मैदान के अंदर आएंगे तो वो फिर उसको कोई बहादुरी नहीं मानी जाएगी, वो तो आपका वोटर भी फिर उस मामले को लेकर थोड़ा सा आपके बारे में उसका भी नेगेटिव और जो अपोजिशन पार्टीज है वो तो इसको बड़े एजेंडा के तौर पर खेल भी सकती है, इसका फायदा भी उठा सकती है। जी, उठा भी सकती है, और आपका वोटर भी जो है वो भी शर्मिंदा होना शुरू हो जाएगा। आपका वोटर जो है वो भी समझेगा कि जी हम एक ऐसी पार्टी को कर रहे हैं कि जिसके पास कोई बयानियां नहीं है, जो खौफजदा हो गई है। तो ये चीज नहीं होनी चाहिए। और अभी 3 साल पड़े हुए हैं, इस 3 साल में आपके पास बड़ा टाइम है, आप काम कर सकते हैं। ठीक है कि अभी इंटरनेशनल लेवल के ऊपर जो प्रॉब्लम्स हैं वो सारी दुनिया फेस कर रही है, सिर्फ हम नहीं। मैं अभी यूरोप से होके आई हूँ, तो मुझे वहां पे भी लोग बहुत ज्यादा परेशान है इस जंग को लेके, और वहां पे भी बहुत ज्यादा महंगाई हुई है, हर कोई इस जंग से तंग है। लेकिन एक चीज जो मुझे नोटिस की थी कि दुनिया पाकिस्तान को अप्रिशिएट भी कर रही है, जो पाकिस्तान सालिसी करवा रही है। वहां पे मुझे लोग मिले, फ्रेंच लोग मिले, दूसरी नेशनलिटी के मिले, जो कह रहे थे कि पाकिस्तान इज डूइंग अ ग्रेट जॉब। तो आप ये देखें कि एक जगह पे आपकी इमेज अच्छा भी बन रहा है, तो आप इस तरह की डिसीजन के साथ उस इमेज को खराब मत करें। आप गवर्नेंस के ऊपर काम करें, आप सिस्टम के ऊपर काम करें, चीजें सी ठीक हो जाएंगी। ठीक, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया।
शनीला अमार साहिबा, आपने हमारे लिए वक्त निकाला। नाज़रीन, मैडम शनीला अमार साहिबा जो ॻाल्हियूं अवां जे साम्हूं आहिनि, बिल्कुलु हू बि इहा ई ॻाल्हि पियो कनि त जेको हिकिड़ो सिस्टम हले थो पियो, बजाए जो अवां उन्हनि जी परफॉर्मेंस जेका आहे पंहिंजनि खातनि जी, पंहिंजी गवर्नमेंट जी, उनखे बहितर कयो। जीअं बार बार तनक़ीद थिए पई वफ़ाक़ी हुकूमत ते त रेलवे जो जेका रेलवे जी परफॉर्मेंस आहे, PIA जी परफॉर्मेंस आहे, अहिड़ा ॿिया खोड़ जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि, उन्हनि जी परफॉर्मेंस त पाण सभिनी जे साम्हूं आहे, उहा त बहितर करण खां रही। पर हाणे जेके खाता सूबनि जो हिसो आहिनि 18वीं तरमीम खां पोइ, हेल्थ आहे, एजुकेशन आहे, उन्हनि खे बि वापसि वफ़ाक़ जे हवाले करण जी कोशिशि पई थिए। त पहिरियों जेके वफ़ाक़ वटि खाता आहिनि पहिरियों उहे त बहितर कयो। ऐं 18वीं तरमीम जो जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं था त 17 खां 18 अहिड़ा खाता आहिनि जेके वापसि सूबनि खे मिलणा हुआ, उहे अञा ताईं कोन मिली सघिया आहिनि। मुख़्तलिफ़ नालनि सां पाण जेकॾहिं ॾिसूं था त उहे जेके खाता आहिनि उहे कमु कनि पिया था। जीअं असां ॾिठोसीं त हेल्थ जे हवाले सां त मुख़्तलिफ़ खाता उते ठाहिया विया। एजुकेशन जे हवाले सां सिंध में एजुकेशन हायर एजुकेशन कमीशन ठही, पर वफ़ाक़ में बि उहो उते मौजूदु आहे। ईअं नेशनल फूड सिक्योरिटी जे नाले सां अलॻि हिकिड़ो इदारो जेको आहे सो क़ाइमु कयो वियो। सो मुख़्तलिफ़ नाला तब्दील करे उहे खाता वफ़ाक़ पाण वटि रखी छॾिया आहिनि, उहे सूबनि खे ॾियण लाइ तयारु न आहिनि। सो उहे खाता सूबनि खे मिलनि, सूबनि जा खाता जेके आहिनि वापसि वफ़ाक़ ॾांहुं वठी वञण जी, खणी वञण जी कोशिशि थिए पई। ऐं असां अहिड़ो मिसाल ॾिठोसीं इमरान ख़ान साहब जे दौर में त 3 सिंध जी जेके इस्पतालूं हुयूं उहे वफ़ाक़ पंहिंजे कब्ज़े में वठी छॾियूं हुयूं, पर उहे उनखे न हलाए सघिया, वापसि पोइ सिंध खे वापसि कयूं वयूं। सो इहो त हाल आहे वफ़ाक़ी हुकूमत जो। बहरहाल हिते मुख़्तसर ब्रेक जो टाइम थिए थो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं ऐं इहा जेका इम्कानी तौर ते तजवीज़ कयल जेका 28 आइनी तरमीम आहे उन जे नुक़्तनि ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में मूंखे चऊं था भलीकार। इम्कानी तौर ते जेका अचणी आहे 28 आइनी तरमीम, उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार अब्दुल रज़ाक खत्री साहब जेके आहिनि उहे वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि। खत्री साहब, तमामु घणी महिरबानी साईं, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो, हिकिड़े पासे पाण ॾिसूं था त ईरान जंग खां पोइ दुनिया लेवल ते पाकिस्तान जी साराह थिए पई, ज़बरदस्त लॻी पई आहे त पाकिस्तान पीस मेकर जे तौर ते अॻियां अचे पियो। सो दुनिया लेवल ते त वाह वाह थिए पई, पर मुल्क जे अंदरि बि काफ़ी माठार हुई हिन जंग जे करे। PTI वारा बि गुज़िरियल हफ़्ते त ॿाहिरि आया, पर यको 3 महीननि खां उहे बि ख़ामोश हुआ। इन विच में अव्हांखे छा थो लॻे त हुकूमत कहिड़ो ख़्यालु आहे जो हू वरी 28 तरमीम आणण जो ॻाल्हियूं पिया कनि, जंहिंखां पोइ नज़र अचे पियो त मौलाना फज़लुर रहमान साहब एक्टिव थी वियो आहे, PTI वारा एक्टिव थी विया आहिनि, पीपल्स पार्टी बि ॿुधाए पियो वञे त उहा उनखे क़बूल कोन कंदी। सो हिकिड़ो ॿीहर ॼण त लॻे थो त घमसान वारी हिकिड़ी सूरत हाल पैदा थियण वञे पई। वाक़ई का अहिड़ी तरमीम अचे पई या अव्हांखे लॻे पियो इहो शो छॾियो वियो आहे? सर न, तरमीम त अचे थी ज़रूरु, पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त शायदि जेको बजट आहे उनखां पोइ ईंदी। इन करे सुभाणे आई थिंक लास्ट डे आहे, उनखां पोइ इजलास प्रोरोग थी वेंदो ऐं पोइ बजट इजलास ई सदाईंदा। उन खां पोइ बजट इजलास में ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे का बि कानून साज़ी थींदी कोन्हे। इहो इजलास तक़रीबन जून जे एंड ताईं हलंदो। उनखां इन दौरान ई मुख़्तलिफ़ जेके नंढियूं पार्टियूं त ख़ैर पाण उनखे काउंट कोन था करियूं, MQM खे जीअं चयो वेंदो या ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, पर बुनियादी तौर ते इन जे अंदरि जेका मेन स्टेक होल्डर आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। सही। ऐं इहे जेके 28 तरमीम में असां ॾिसूं था जेके शयूं हेसि ताईं मार्केट में लाथियूं वयूं आहिनि, हालांकि को बि उनजो लिखत में का बि शइ कोन्हे, दस्तावेज़ कोन्हे। पीपुल्स पार्टी बि हेसि ताईं चवे थी त असांखे हिन जे हवाले सां अञा कुझु बि ॿुधायो न वियो आहे। पर इहे ख़बरूं केरु ॾिए थो, किथां ॾिए थो, छो ॾिए थो, मक़सदु छा आहे, इन जो जेकॾहिं तव्हांखे पेरा खणणा हुजनि त तव्हांखे यादि हूंदो 26 आइनी तरमीम जॾहिं थी पई तॾहिं बि सेम प्रैक्टिस हुई। का बि शइ साम्हूं कोन आई हुई ऐं का बि शइ लिखत में कोन हुई। उनजे खां पोइ असां ॾिठोसीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनजी मुखालफ़त कई, पोइ उनजे नतीजे में वरी हिकिड़ो ॿियो ड्राफ्ट आयो ऐं इतफ़ाक़ राय थियो। बिलावल भुट्टो उनखे क्लेम कयो त इहा सॼी मूं पास कराई 27 आइनी तरमीम। उहो पीपुल्स 24 पार्टी कलाकनि में मंज़ूर थी, राति जो 5 वॻे सुबुह जो। हा, ऐं इन हिसाब सां ई 27 तरमीम बि पास थी। हाणे हुकूमत खे सादी अक्सरियत ऑलरेडी नून लीग खे आहे, पर 2/3 मेजॉरिटी ॿिन्ही हाउसिस जे अंदरि घुर्बल आहे। सो पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां सवाइ इहो को बि कमु कोन थींदो।
6वीं तरमीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे करे थी, 27वीं तरमीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे करे थी, 28वीं तरमीम बि उन जे करे थींदी। ऐं इन जे अंदरि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं नोट कयो जी त हर हिकु तरमीम जेका आहे उहो हिकु हिकु साल खां पोइ थिए थी। सही यानी 29 तरमीम 2027 में थींदी, 30 तरमीम 2028 में थींदी, उनखां पोइ 2029 में इलेक्शन थियनि था नथा थियनि। यानी इन क़िस्म जूं बि ॻाल्हियूं हलाई हुयूं त शायदि मौजूदा सेटअप खे अञा कंटिन्यू कजे। यानी मुख़्तलिफ़ थोरीज़ जेके आहिनि उहे मार्केट जे अंदरि गर्दिश कनि थियूं। उहे इन करे कनि थियूं त इंफॉर्मेशन जेका आहे प्रॉपर उहा लिकाई वञे थी। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां इंफॉर्मेशन लिकाईंदो त मिस इंफॉर्मेशन जेका आहे या डिसइंफॉर्मेशन आहे फैलजंदी। उनखे स्पेस वधीक मिलंदो ऐं उहो वधीक प्रिवेल करे थी। हाणे पाण वापसि पंहिंजे मौज़ू ते अचूं त NFC जो मामिलो आहे ऐं सभिनी खां वॾो मामिलो NFC जो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो खाता वफ़ाक़ जे हवाले सूबनि करणु। जे ऐं लोकल बॉडीज़ जा मामला आहिनि। उनखां अलावा आख़िरी मामिलो जेको आहे सो अच्छा न इन खां इन जे विच में मादनियात आहे सही ऐं तव्हांजो हेल्थ आहे, एजुकेशन आहे। एजुकेशन ठीकु आहे। इवन सूबनि जो हाणे हिसो छो छॾियो थो वञे नवां सूबा? हा इहे असल में हिकिड़ो पैकेज सॼो 40-50 शयूं छॾिबियूं आहिनि, कराइणियूं 3-4 हूंदियूं आहिनि। बाक़ी शयूं ज़ाहिर आहे छॾिया वारी सूरताल हूंदी आहे। सो इहो बुनियादी तौर ते थिए थो। सियासी पार्टियुनि जो प्रॉब्लम इहो आहे, तव्हां नोट कयो हूंदो हिकिड़े वॾे अरसे खां त पाकिस्तान जे अंदरि जेके वॾियूं सियासी पार्टियूं आहिनि उहे जॾहिं पंहिंजी सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटीज़ आहिनि उनजो इजलास हलाईंदियूं आहिनि त उनमें को बहस कोन थींदो आहे। सही क़यादत ऑलरेडी पहिरीं उन्हनि खां पुछण खां सवाइ मामला पंहिंजा तय करे चुकी हूंदी आहे इस्टेब्लिशमेंट सां या मथे जेके बि धुरियूं आहिनि। त उनजे नतीजे में सिर्फ़ु उन्हनि खे ॿुधायो वेंदो आहे त असां हीअं करणु वञूं पिया, यानी कागज़ी कार्रवाई मुकमल करण जे लाइ त जीअं जेकॾहिं पार्टी अंदरां को अहिड़ो जुरत करे विझे ऐं सवाल पुछे जंहिंखे जवाबु ॾियणु ज़रूरी हुजे त पोइ उनखे इहो ॿुधाइजे त हिन इजलास में तव्हां ई मौजूदु हुयो ऐं तव्हां हुनखे तौसीक़ कई। इहो हिन क़िस्म जो पाकिस्तान जी सियासी जमातनि जे अंदरि कल्चर आहे। उहा नून लीग हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या ॿियूं जमायत हुजनि, यानी जेके पार्लियामेंट जे अंदरि प्रैक्टिस कनि थियूं। हाणे मादनियात जो मामिलो तव्हांखे ख़बर आहे त इहो 27वीं तरमीम दौरान ज़ेरे गर्दिश हो। सही हेल्थ वारो हुयो ऐं एजुकेशन वारो हुयो। ठीकु आहे। सही सूबनि वारो मामिलो मूंखे लॻे थो त इहो थी इन करे कोन सघंदो त पंजाब पाण नथो चाहे। सही उनजी हिकिड़ी वॾी लॉजिक इहा आहे त इंतई शदीद क़िस्म जा शाउनिस्ट क़िस्म जा जेको नैरेटिव रखनि था, जंहिंखे पाण चवंदा आहियूं त नवाए वक़्त टाइप नैरेटिव जेको कंहिं ज़माने में हुयो नज़रिया पाकिस्तान वारो, सही उन क़िस्म जो नज़रियो रखण वारा जेके पंजाबी दानिश्वर आहिनि उहे बि मुखालफ़त करणु शुरू थी विया आहिनि त छो सूबा ठहे। सही ठीकु आहे न। हाणे उनमें उन्हनि खे हू ॻाल्हि कनि था त सिंध जेको आहे सो छो तक़सीम थिए, पख्तूनख्वा छो थिए, बलूचिस्तान छो थिए। हाणे सची ॻाल्हि इहा आहे त पंजाब जेकॾहिं विराइजे थो त पंजाब खे को एॾो वॾो इशू न आहे। इन करे त सराइकी बेल्ट ऑलरेडी उन खां अलॻि आहे, उनजो कल्चर पंहिंजो आहे। पर पंजाब छाकाणि त हिन जी मौजूदगी में सराइकी बेल्ट जी मौजूदगी में फ्रांस खां बि वॾो मुल्क थी थो वञे आबादी जे लिहाज़ खां। इन हिसाब सां बलूचिस्तान आहे उहो बि जेकॾहिं विराए था छॾीनि त बलूचिस्तान में ऑलरेडी पश्तून बेल्ट ऐं पख्तून बेल्ट सॉरी बलोच बेल्ट इहे ॿ अलॻि अलॻि आहिनि। उते बि कोई अहिड़ी रेज़िस्टेंस कोन ईंदी। हेॾा हज़ार आहे। पख्तूनख्वा जे अंदरि हज़ारा बेल्ट जेको आहे उहो अॻु में ई तहरीकूं हलाए चुको आहे। उनमें बि जेकॾहिं अॻिते पोइते काई शयूं थियनि थियूं को बि इशू कोन्हे। हाणे अल्टीमेटली ॻाल्हि घुमी फिरी अचे थी सिंध जी। जी सिंध बुनियादी तौर ते सिंध जी जेका नफ़्सियात आहे उहा सम्झण जी इहा ज़रूरत आहे त 47 खां घणो वक़्तु अॻु में सिंध खे इहे रिज़र्वेशन हमेशह रहियूं आहिनि पंजाब खां पाणी जे हवाले सां। सिंध चयो आहे त बाबा उन्हनि ॾींहंनि में जेके असांजा अकाबर हुया उन्हनि इहे रिज़र्वेशन चयूं लिखियूं हुयूं त हिकिड़ो फ़ौजी बालादस्ती वारो सूबो जेको आहे सही उन सां गॾु कीअं हली सघिजे थो, यानी बराबरी जी बुनियादनि ते। पर वक़्तु इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त साबित कई। हाणे
जेके बि सियासी जमातूं हुयूं यानी पाण पाकिस्तान जे जेको मौजूदा पाकिस्तान आहे उन मां जॾहिं बांग्लादेश ठहियो, हाणे हुनजा जेकॾहिं पाण दौर खणी ॾिसूं था, भुट्टो साहिब जो दौर 5 साल जो, ऐं उनखां पोइ ज़ियाउल जो दौर 10 साल जो, उन सॼो भुट्टो साहिब जा जेके रिफॉर्म हुया उहे रिवर्स करण जी कोशिशि कई, ऐं ख़ुसूसन सिंध उनजो सभिनि खां वधीक वॾो निशानो थी। उनखां पोइ ज़ियाउल जो जहाज़ फाटण खां पोइ 4 हुकूमतूं आयूं आहिनि, मोहतरमा जूं 2, नवाज़ शरीफ़ जूं 2, उनमें डेमोक्रेसी हिक ॿिए जा पेर छिकण में पूरी थी वई, ऐं इन्हनि ॿिन्ही क़ुवतनि इहो रियलाइज़ेशन कई त जेसिताईं असां विढ़ंदा रहंदासीं तेसिताईं असांजो मामिलो न हलंदो। इन्हनि जी मीसाक जमहूरियत ठहिण खां पोइ हिकिड़ी नई तयारी शुरू थी, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जनम थियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ज़ाहिर आहे जंहिं हिसाब सां पंप करे हवा भरे उनखे आंदो वियो, उहा ई बाद में पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे कंध में पइजी वई, छाकाणि त इमरान ख़ान खे बि वक़्तु पूरो करणु कोन ॾिनो वियो। हाणे सियासी दुरियूं जेके आहिनि, हिकु त इस्टेब्लिशमेंट सां जॾहिं पावर में अचनि थियूं पंहिंजी ॻाल्हि कनि थियूं त असां ॾिसूं था त उहा उन्हनि जी ॻाल्हि जेका आहे उहा पूरी नथी थिए। हाणे मामिलो इहो थियो आहे त नवाज़ शरीफ़ इन सॼे दौर में असां ॾिसूं था त जॾहिं उनजी हुकूमत ख़तम थी ऐं GT रोड जो सफ़र कयो, मुझे क्यों निकाला वोट को इज़त हो, नतीजे में पाण सम्झोसीं त हिन मुल्क जे अंदरि को वॾो आइनी इम्प्लीमेंट जो को दौर शुरू थींदो, पर पोइ पाण इहा ग़लति फहमी बि इहे न थी सघियो। उनखां अॻु में ज़रदारी साहब जेका इस्लामाबाद जे E11 में हिकिड़े शादी हाल में तकरीबी अखुंज़ादा चठान उनजो मेज़बान हो, उते हुन जेका ॻाल्हि कई हुई ईंट से ईंट बजानी वाली, उनखां पोइ बि इहो मामिलो ख़तमु थी वियो। हाणे हिननि ॿिन्ही धुरियुनि इहा ॻाल्हि सम्झी वरिती आहे। मियां नवाज़ शरीफ़ खे उनजे भाउ शहबाज शरीफ़ मरियम नवाज़ विहारे छॾियो आहे, बाबा ठीकु आहे, तूं परदे पोयां वेही पावर पे इंजॉय कर, जीअं चवंदे थी कंदासीं, बाक़ी मामला कोन हलंदा। ज़रदारी साहब ज़ाहिर आहे त हाणे नज़रिया वज़रिया सभु इहे दूर थी विया आहिनि, कंहिं बि सियासी जमात जो कोन्हे। ज़रदारी साहब चवे थो जी सिस्टम हले थो हलिजे, पर ज़रदारी साहब जे लाइ प्रॉब्लम जेका सभिनि खां वॾो इहो आहे त ज़रदारी साहब जो बुनियाद जेके आहिनि सियासत जा उहे सिंध में आहिनि, पंजाब में कोन्हे, पख्तूनख्वा में कोन्हे, बलूचिस्तान में कोन्हे। सिंध इहे जेके मामला आहिनि उन ते मुंहिंजो ख़्याल आहे कतई बार्गेनिंग जे लाइ तयारु कोन्हे, ऐं शायदि इहो ई सबबु आहे त ज़रदारी साहब कोशिशि बि इहा करे थो त कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे पाण खे बि सर्वाइव करे, पावर में बि रहे, सिंध बि उन वटि रहे, ऐं इहे मामला अॻिते न वधनि। हाणे उनजे पोयां हिकिड़ो ॿियो सबबु आहे, जेकॾहिं यानी पाण पीपल्स पार्टी जे नैरेटिव ते थोरी देरि जे लाइ अचूं सही, त बाबा जेके इस्टेब्लिशमेंट जा पुराणा इतादी हुया उहे 15-20 सालनि खां वांदा वेठा आहिनि, ऐं हाणे जेकॾहिं उन्हनि खे पावर मिले थो, जंहिंजा चांस मूंखे फौरी तौर ते घटि में घटि नथा सिंध जी ॻाल्हि पिया कयो, सिंध में जेके उन्हनि जा इस्टेब्लिशमेंट जा इतादी, हा पुराणा इतादी, ऐं ज़ाहिर वेही वेही सो उन्हनि खे का लिफ्ट कोन्हे, छाकाणि त ज़रदारी साहब वटि हिकिड़ी वॾी जमायत आहे, हिकिड़ो ई माण्हू फ़ैसिला करण जी पोज़ीशन में आहे, ऐं ॿियो हो जेके बि आहिनि उहे सभु वण जूं काठियूं आहिनि, कंहिं बि हिकिड़ी अम्ब्रेला जे हेठि न आहिनि। त इन जे करे इस्टेब्लिशमेंट खे घणी आसानी थिए थी, ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन्हनि 18 सालनि में इस्टेब्लिशमेंट खे जेको गेन करणु घुरिजे आहे सिंध में, सो बिना कंहिं मज़ाहिमत जे, बिना कंहिं रेज़िस्टेंस जे असां ॾिसूं था त पीपल्स पार्टी जेको कुझु चाहियो पए उहो ॾेई छॾियो आहे। यानी जेको नंढिड़ो मिसाल तव्हांखे आउं ॾियां त साईं काइम अली शाह जे दौर ताईं त रेंजर्स जो हर 3 महीननि जो मुदे पूरे थियण खां पोइ अख़बार में ख़बरूं छपंदियूं, पोइ वरी जेको आहे सो हुनजो मुदो 3 महीना वधायो वेंदो। मुराद अली शाह जे अचण खां पोइ इहो सिलसिलो हाणे कंहिंखे यादि न आहे। क्राइम केतिरो थिए थो, नोटिफिकेशन न निकिरंदो, अचानक सां कराची में ॾोह बि वधी वेंदा, पोइ वरी नोटिफिकेशन निकिरंदो। हा, सो ही बुनियादी तौर ते ज़रदारी साहब सिस्टम खे सम्झी वियो आहे। बाक़ी ज़रदारी साहब ॾिसो, ज़रदारी साहब बेनज़ीर न आहे। ज़रदारी साहब हिकिड़े ॿिए अंदाज़ सां पीपल्स पार्टी खे हलाए थो, ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जमात इस्लामी हुजे, सदाईं चवंदो आहियां तव्हांजे प्रोग्राम में ॿियनि खे मूं चयो आहे, जमात इस्लामी हुजे, JUI हुजे, पीपल्स पार्टी हुजे, या जेकॾहिं मुस्लिम लीग नून हुजे, थोरो घणो फ़र्क़ु पाण चई सघूं था। बाक़ी सभिनि जो सूरत हाल नज़रियाती क़िस्म जी का एॾी वॾी न आहे। नारा वारा हलनि था जलसनि में, बाक़ी जंहिं महिल वेहनि था त घणा फ़ैसिला ई नथा करे सघनि,
मूंखे ईअं लॻे थो त 2029 जा इलेक्शन जेकॾहिं थियनि था त हिननि खे हिकिड़ी लिस्ट मिलंदी हर जमात खे त बाबा हे हिननि माण्हुनि खे तव्हां पार्टी में हिन तक तव्हां टिकट ॾियो। सो पार्टियूं पंहिंजी पोज़ीशन विञाए चुकियूं आहिनि, सियासत ज़ाहिर फारग थी चुकी आहे। उहे लिस्टूं मुंहिंजे ख्याल में हाणे नथियूं मिलनि। बलोचिस्तान में पाण ॾिठोसीं अख़्तर मेंगल खे कोयटा मां कंहिं हारायो या शफ़ीक मेंगल थो अची वञे, कॾहिं ईअं तक़रीबन हर पार्टी में ईअं आहे। पाण त ॾिसूं पिया उहे लिस्टूं त हींअर बि कमु कनि पियूं। मूंखे हैरानगी इहा आहे त पीपल्स पार्टी खे अलाए कहिड़े कारे खाधो आहे जो उनखे शफ़ीक मेंगल खां सवाइ ॿियो माण्हू न मिलियो जेको डिक्लेयर्ड जेको आहे जहादी आहे, जंहिं कलंदर शहबाज़ी मज़ार ते जेके आपघाती हमिलो थियो उनमें शयूं रिपोर्ट थियल आहिनि तो हिन जो हू इन्वॉल्व हुयो या ॿिया जेके मामला आहिनि। हाणे बलूचिस्तान जो जेकॾहिं तव्हां मामिलो उथारियो, बलूचिस्तान जो मामिलो छा आहे? बलूचिस्तान जो जेकॾहिं तव्हां उते ओरिजिनल अवामी क़यादत आहे उनखे जेकॾहिं इहो पावर ॾिनो वञे हा त मुंहिंजो ख़्याल आहे बलूचिस्तान खे सूरत हाल इहा न थिए हा। बलूचिस्तान में जेका सूरत हाल आहे रिपोर्ट ई नथी थिए, पर छाकाणि त मां को बि माण्हू नथो ॻाल्हाए, मीडिया नथो ॻाल्हाए, जंहिंजे नतीजे में आइसोलेशन वधंदी थी वञे। पख्तूनख्वा जे अंदरि जेके बि शयूं प्रेस रिलीज जी सूरत में अचनि थियूं उहे रिपोर्ट थियनि थियूं, बाक़ी शयूं नथियूं थियनि। यानी ही पहिरियों दफ़ो आहे जो असां आइनी फ्रेमवर्क जे अंदरि बि खुली नथा ॻाल्हाए सघूं, पार्लियामेंट नथी ॻाल्हाए सघे, सहाफ़ी नथा ॻाल्हाए सघनि। सो ही जेका यानी विंडोज़ जेके बंदि थींदियूं थियूं वञनि, ज़ाहिर आहे गुट जेको आहे सो ॿूसट वधंदी, सो उनजा नुक़सान घणा थींदा आहिनि। पर मूंखे हैरानगी इहा आहे त पाकिस्तान जूं जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जी ख़ामोशी ॾाढी माने ख़ेज़ आहे ऐं हू सम्झनि थियूं त असांजी ख़ामोशी इन करे आहे त जेसिताईं पावर हले थो उनखे हलाइजे, पर बुनियादी तौर ते मामिलो जेको आहे उहो पाकिस्तान जे हुजण जो आहे, मौजूदु। अच्छा खटी साहब, हाणे इहे मुख़्तलिफ़ मामला पाण डिस्कस कयासीं, चवनि था त शायदि प्रोग्राम बि पुॼाइणे पियो पुछे। हिकिड़ो अहम नुक़्तो आहे ही जेका 28वीं तरमीम इम्कानी, हुन में चवंदा त वोटर जी उमिरि घटाइजे। कल्ह कायरा साहब सां ॻाल्हि ॿोल थी, तूं चए पियो मुंहिंजी पार्टी जी पॉलिसी कोन्हे, 3 दफ़ा चयूं या मुंहिंजी पॉलिसी आहे त 18 सालनि जे जेको नौजवान आहे, छोकिरी या छोकिरो, असां घर में बि उनखां राय न वठंदा आहियूं, उनखे इहो अख़्तियार कीअं था ॾेई सघूं त उहे पंहिंजे मुल्क जा नुमाइंदा चूंडे। सो इन दलील खे कीअं था ॾिसो? 6 खां 7 मिलियन माण्हू आहिनि जेके 18 साल जी उमिरि जा आहिनि, इलेक्शन ताईं अञा उनजो तादादु वधी वेंदो, अव्हां उन्हनि खे वोट जे हक़ खां महरूम पिया कयो। छा इहा दानिशमंदी हूंदी? न ॾिसो न, इमरान ख़ान जी जमात खां निशान खसियूं, उन पार्टी शनाख़्त खसियूं, उनमें बि सुप्रीम कोर्ट हिकिड़ा लॉजिक ॾिना हुया, दलील ॾिना हुया। ॻाल्हि इहा आहे त जेके चवंदा आहिनि त जेके पढ़िया लिखिया माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि हिकिड़ी वॾी ख़राबी इहा हूंदी आहे त ग़लति कम जे लाइ बि हिकिड़ा जाइज़ जवाज़ पेश करण जी कोशिशि कंदा आहिनि। मुस्लिम लीग नून बि इहा चवे पई, कल्ह मूं ॾिठो हिकिड़ो प्रोग्राम हुयो नादर जो, उन में अंजुम अकील चवे थो त 18 साल जो जेको ॿारु आहे उहो बालिग त थी थो वञे, मैच्योर नथो थिए। ॻाल्हि इहा आहे 18 साल जे ॿार जे जेके उहे ॿार चवनि था, जेके चवनि था उहो शादी करे सघे थो, पंहिंजो घर हलाए सघे थो, ॿार पैदा करे सघे थो, वोट नथो ॾेई सघे, पोइ वोट बि ॾेई सघियो थिए। बुनियादी तौर ते असल में ही सम्झनि था त कोई 3.5 करोड़ वोट जेको इमरान ख़ान जो आहे उनखे ॿाहिरि कढी छॾिजे। सो ही प्रैक्टिस जेतिरो बि करे विझनि, मुंहिंजो ख़्याल आहे त इमरान ख़ान जेल में वेठो आहे, उनखां उहो अञा ताईं उनजो जेको भूत आहे उहो हुननि जी जान कोन थो छॾे। ऐं जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त 2029 जे इलेक्शन जे थियण जो बि अलाए थींदा न थींदा, उनजो बि अञा ताईं हेसि ताईं इम्कान इन करे नज़र नथो अचे त चीफ इलेक्शन कमिश्नर अञा ताईं वेठो आहे, उनजे लाइ का बि ॻाल्हि ॿोल नथी थिए। तो ही सॼी जेका प्रैक्टिस थिए थी, वन साइडेड ट्रैफिक हले थी, ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त मुल्क ते हाणे हुननि खे रहम करणु घुरिजे। छाकाणि त जॾहिं 71 थियो हुयो त उन वक़्तु हालतूं ॿियूं हुयूं, पर हिन वक़्तु हिन सॼी साज़िश में आउं तव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधायां त इसराइल सभिनी खां वधीक इन्वॉल्व आहे हिन खिते जे अंदरि, ऐं उनजो ईरान खां पोइ जेकॾहिं निशानो हूंदो त पाकिस्तान हूंदो। वधीक आउं खुली कोन थो ॻाल्हाए सघां। बिल्कुलु बिल्कुलु खटी साहब, तमामु घणी महिरबानी। ऐं इहो नो डाउट हिकिड़ो वॾो थ्रेट आहे ऐं बिल्कुलु हुन ते सोचणु खपे, ऐं हू ॿियो कुझु न कंदा, ज़ाहिर मुल्क जे अंदरि ॾफेड़ वारी सूरत हाल पैदा करे सघनि था, बिरादरी जे बुनियाद ते हुजे, वोटर जी एज जो मसइलो बि थी सघे थो, पार्टियुनि जे बुनियाद ते बि। यकीननि जेके असांजा मुल्क जा इदारा आहिनि, पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, उहे उनखां अवेयर हूंदियूं
ऐं उहा ई ॻाल्हि आहे त ॿिए खे मौक़ो ई छो ॾिजे जेकॾहिं असांजा पंहिंजा मसइला असीं पाण हल करे सघूं था ऐं उहे मसइला जिन खे हरू भरू जेको आहे छेड़ण जी ज़रूरत कोन्हे त उन्हनि खे रहणु ॾिजे। जेकॾहिं इहे खाता जीअं पहिरें बि असां चयोसीं त सूबनि वटि जेकॾहिं आहिनि उहे अहिड़ी तरमीम तहत मिलिया आहिनि त उहे छो वापसि कजनि, या उहे तकरारी मामला सूबनि जी विरासत हुजे, सूबनि जी वाधानीअ जी ॻाल्हि हुजे, तकरारी केनाल जो बि राणा सनावला साहिबु ज़िक्र करे पियो जेका ताज़ो हुन जी ॻाल्हि ॿोली त हुन में उहो चवनि पियो त पाणी वॾो मसइलो आहे, सिंध केनाल कढणु कोन ॾिना, असांखे उन ते बि सोचणो आहे। सो अहिड़े क़िस्म जा जेके तकरारी मामला ईंदा त नो डाउट उन सां ख़ुदा न करे सो इख़्तिलाफ़ वधी वेंदा ऐं नुक़सानु थी सघे थो। सो जेका बि ॻाल्हि थिए मुल्क ऐं क़ौम जी बहितरी में थिए ऐं उहा इतफ़ाक़ राय सां हुजणु खपे, बिल्कुलु उन ते डिबेट थियणु खपनि। ईअं ई चोर दरवाज़े मां जेकॾहिं कानून साज़ी थींदी, जीअं असां हवालो ॾिनोसीं 24 कलाकनि जे अंदरि 26 तरमीम सुबुह जो 5 वॻे जेका आहे सो उहा मंज़ूर कराई वई। मुख़्तलिफ़ मेंबरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, त उहे ॿुधाइनि पिया दरवाज़ा मुकमल तौर ते बंदि हुआ ऐं उन्हनि खे ॿाहिरि निकिरण जी बि इजाज़त कोन हुई जेसिताईं उहा मंज़ूर कोन कई वई। सो अहिड़ी सूरत हाल न हुजणु खपे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे, असांजी इजाज़त, अलाह निगहबान।